रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व रसूलहु व ला तवल्लव अन्हु व अंतुम तस्मऊन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला इन आयत जे अंदर मोमिनन सां मुखातब थींदे फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। इहो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जे तरफ़ खां मोमिनन खे अता थियल एॾो त बहितरीन लक़ब आहे जो ख़ुदा जी ज़ात पाण उन्हनि ॿाननि खे चूंडे करे फ़रमाए थी, ए ईमान वारो। अल्लाह ताला असांजो ईमान क़बूल कयो तॾहिं त नालो वरितईं, ए ईमान वारो। दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जेको बि नओं हुकुम फ़रमाईंदो हो क़ुरान पाक जे नाज़िल थियण वारे वक़्त में, उन वक़्तु नओं हुकुम मोमिननि जे नाले सां ईंदो हो। जीअं दुनिया में जेके सदोरा हूंदा आहिनि, कमु उन्हनि खे ॾसिबो आहे। अबो औलाद में उनखे कमु ॾसींदो आहे जेको सदोरो हूंदो आहे, वरी वरी उनखे चवंदो आहे। सच पच अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हिन ॿाननि इंसाननि मां सदोरो इन्हनि मोमिननि खे थो सम्झे। इन्हनि मोमिननि खे सदोरो सम्झी करे उन्हनि खे हुकुम फ़रमायो अथईं, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो। माना अल्लाह ताला जे ज़ात खे घणे खां घणी उमेद ईमान वारनि में आहे त इहे मुंहिंजो चयो वठंदा। ऐं इहो लफ़्ज़ क़ुरान पाक में 91-92 दफ़ा आयो आहे। छा फ़रमायईं? या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व रसूलहु, ए मुंहिंजा मोमिन बानो, अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कयो। वला तवल्लव अन्हु, मुंहिंजे नबीअ जे इताअत खां मुंहुं न मोड़िजो। व अंतुम तस्मऊन, हालांकि तव्हां ॿुधो बि था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी इत्तिबा करणु तव्हां असांजे मथां फ़र्ज़ु आहे, अल्लाह ताला जो हुकुम आहे। इहा इत्तिबा एतिरे अंदाज़ में फ़र्ज़ु आहे जीअं जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन कयो आहे उईअं करिणो आहे। जीअं जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ॾसियो आहे ज़बान सां, ईअं करिणो आहे। पोइ जीअं सहाबा किराम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटां सिखियो आहे, असां ताईं इल्मु पहुचायो आहे, असांखे बि ईअं सिखी करे करिणो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन त हिन दुनिया जे लाइ सरापा ख़ुशबूअ जो चश्मो आहे न। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी इताअत सहाबा किराम में एॾी हूंदी हुई, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वांगुरु निमाज़ पढ़ंदा, क़ुरान पढ़ंदा, इस्तिग़फ़ार कंदा, तस्बीह कंदा, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वांगुरु घुमंदा क़दम ब क़दम। हज़रत उमर साईं जन जॾहिं पंहिंजे वक़्त में हुक्मरान बणिया, बुज़ुर्गनि लिखियो आहे त हिकु दफ़े सफ़र ते वञनि पिया त अचानक पंहिंजे काफ़िले खे रोके करे हिकिड़े घर जे भरिसां बीही रहिया। कोई कमु कोन हो, ख़ाली बीही रहिया। पोइ वरी सवारीअ ते सवार थिया, अॻिते हलण लॻा। हिकिड़े माण्हूअ पुछो सहाबीअ सॻोरे, साईं को कमु बि कोन हो, पोइ छो लथऊं? अर्ज़ु करणु लॻो त तोखे ख़बर कान्हे, हिन जॻह ते कंहिं ज़माने में हिकिड़ी पोड़ी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां मिली हुई। हुज़ूर साईं जन पंहिंजे सवारीअ तां लही करे इन जॻह ते बि उन पोड़ीअ सां मुखातब थिया। अॼु उहा पोड़ी त कान्हे, अल्लाह जा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त कोन्हनि, मां उनजो जानशीन ज़रूरु आहियां। त पोइ ईअं कंदुसि जीअं मुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कयो। उते बीही करे उहा घड़ी गुज़ारनि, एॾी इत्तिबा। अञा तव्हांखे मां ॿुधायां, हिकु दफ़े हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जुमे जो ख़ुतबो पढ़ण जे लाइ मेंबर ते आया त सहाबी सॻोरा मस्जिद नबीअ जे अंदरि पंहिंजे पंहिंजे अमलनि में, को तिलावत में, को पंहिंजे कम सां वञे पियो, को नफ़िल नमाज़ पढ़े पियो, को कहिड़े कम सां चुरपुर हुई। साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मेंबर ते तशरीफ़ फरमा थिया, उन वक़्तु हुकुम फ़रमायूं त
वेही रहो। त हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु अचे पियो, अञा मस्जिद नबवीअ में दाख़िल न थियो हो, जुतनि वारी जॻह ते हुयो, पोइ हिते हो, कन ते आवाज़ पियुसि त हुज़ूर सलातो सलाम जन फरमायो आहे वेही रहो। उते ई वेही वियो, जुतनि वारी जाइ ते। कंहिं पुछुसि त साईं ॿ विखूं त हुयूं बाक़ी, टपी हली मस्जिद में वेहो आहे। चई त मां पंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आवाज़ ॿुधो, मुंहिंजी दिलि गवार न कयो त विख अॻिते खणा। एॾी इत्तिबा, जिन हुज़ूर सलातो सलाम जन जी इत्तिबा कई उहे ईअं चमकिया। पर सच पच हुज़ूर सलातो सलाम जन सां जेको हथु मिलाईंदो हो न, हथु सॼो ॾींहुं उन जे हथ में ख़ुशबू हूंदी, उहो सुञापिजो वेंदो हो माण्हुनि में त हिन हुज़ूर जन सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां अॼु मुसाफ़ो कयो आहे। जंहिंखे हुज़ूर सलातो सलाम जन कंहिं नंढे ॿार जे मथे ते हथु रखंदा हुआ त उहो ॿार बि ख़ुशबूअ में भरिजी वेंदो हो, नंढनि ॿारनि में सुञापजंदो हो त अॼु हुज़ूर जन इन जे मथे ते हथु रखियो आहे। जंहिं हुज़ूर सलातो सलाम जन सां रुॻो थोरो कुल्हो मिलायो, पासो मिलायो, उनखे बि ख़ुशबू ईंदी। जेको हुज़ूर सलातो सलाम जन खे ॻोल्हींदो हो, को कमु हो हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन में, त सवलो हुयो, ख़ुशबू सिंघंदो वेंदो। जंहिं घटीअ खां, जंहिं गलीअ खां, रस्ते खां हुज़ूर सलातो सलाम जन वेंदा हुआ, उन गलीअ में ख़ुशबू हूंदी, उन ख़ुशबूअ ते ॻोल्ही ईंदा हुज़ूर सलातो सलाम जन खे। त पोइ थोरी थोरी जिन ताबेदारी कई, जिन खे रुॻो हथु लॻो उहे बि चमकिया। जिन हुज़ूर सलातो सलाम जन जी ताबेदारी कई, क़यामत ताईं उन्हनि जो नालो किताबनि में लिखियलु हूंदो। हिन हुज़ूर सलातो सलाम जी एॾी ताबेदारी कई। छा ख़्यालु आहे पोइ असां जेकॾहिं ताबेदारी कंदासीं त अल्लाह ताला असांजे नाले खे कोन चमकाईंदो? तव्हां असांजे मथां ताबेदारी लाज़िम आहे। ख़ुसूसन हिन रमज़ान मुबारक जे महीने में नफ़िल घणा पढ़जनि। सुबुह जो सवेर उथिजे, जेसि ताईं घर वारा मानी तयारु कनि, सहरीअ जो बंदोबस्तु कनि, तेसि ताईं उथी करे नफ़िल पढ़जनि। को पोड़ो माण्हू आहे, ॿ टे नफ़िल पढ़ी थकिजी थो पए त वेही करे वरी इस्तिग़फ़ार करे वॾियूं दुआऊं घुरे, सजदे में हलियो वञे, दुआ घुरे। अञा थकिजी पए, काफ़ी टाइम लॻी वञेसि त वरी क़ुर पाक जी तिलावत करे। रमज़ान मुबारक जे महीने में घणे खां घणो अमल अल्लाह ताला खे जेको पसंदि आहे रोज़े जी हालत में, उहा क़ुर पाक जी तिलावत आहे। बुज़ुर्गनि पंहिंजे पंहिंजे दौर में क़ुर पाक जी एॾी तिलावत कई आहे, एॾी तिलावत कई आहे, हर रोज़ पूरो 30 सिपारनि जो ख़तमु पढ़ंदा हुआ। मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह जे बारे में ईंदो आहे त रमज़ान में हर रोज़ सॼो क़ुर ख़तमु पढ़ंदा हुआ, माना एॾो टाइम ॾींदा हुआ तिलावत खे। मौलाना कारी फ़ता मोहम्मद पानीपती रहमतुल्लाह अलैह जे बारे में ईंदो आहे त रोज़ 20-21 सिपारा तिलावत कंदा हुआ। इहे पंहिंजा कम बि कंदा हुआ, ईअं न त रुॻो सीड़िया वेठा हूंदा। केॾी उन्हनि जे टाइम में बरकत हुई जो पंहिंजे घर जा ज़रूरी कम बि कनि पिया, क़ुर पाक मुहबत सां पढ़नि पिया। अल्लाह उन्हनि जी एॾी वॾी नेमत उन्हनि खे नसीब करे पियो जो सॼो सॼो ख़तमु पढ़ी पिया वञनि। असां पंहिंजे बुज़ुर्गनि अकाबरनि जे नक्शे क़दम ते हलंदे, हुज़ूर सलातो सलाम जन जी इत्तिबा कंदे जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारीसीं त यकीनन रमज़ान मुबारक जो महीनो तव्हां असांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। पर जे ईअं ग़फ़लत सां गुज़ारियोसीं, सच पच रमज़ान महिमान महीनो आयो बि आहे त हिकु ॾींहुं वेंदो बि हलियो। असांजो नालो उन्हनि माण्हुनि में शल लिखिजी वञे जिन खे रब बख़्शे, उन्हनि माण्हुनि में शल लिखिजी वञे जिन जे मथां क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला नज़र रहमत फ़रमाए। उन्हनि माण्हुनि में नालो शल लिखिजी वञे जिन बाननि खे अल्लाह तबारक व ताला पंहिंजो बानो छॾींदो। अल्लाह ताला शल तव्हां असांजे वेहण खे, ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।